बहुत शंकर मां गवर्नमेंट मुलाजिम आहियां ऐं मुंहिंजो हक़ आहे बाबो मुंहिंजो गुज़ारे वियो जंहिंजी ड्यूटी न आहे उहो हक़दार नूर साहब करे वियो आहे उन खे नूर साहब सही करे वियो आहे अलाए पोइ कहिड़ी बि ॻाल्हियुनि ते उन जे पना उन जे नाले करे वियो आहे जेका ते हाणे मुंहिंजा ॿार रोडनि ते निकिरिया आहिनि असांखे मूंखे मुंहिंजे ॿारनि खे धक कया आहिनि। मोरो शहर जी दस्तगीर कॉलोनी जे रहवासी ऐं मोरो म्यूनिसिपल कमेटी मोरो जे मुलाज़िमन शंकर संदसि नियाणी आकाशी सजाद संदसि घरवारी निशा ऐं मासूम ॿारनि इशा अलीशा ऐं अली दीवान सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रागुना असांखां जहिड़ो कोयो कंहिं त कंहिं सनी ऐं सुहेल ॾिस केतिरा आया आहिनि मूंखे छा था चाहिनि? हू चनि था लिखिरो ई तव्हांजे पीउ जी जा कोन्हे सुहेल चए थो जा मुंहिंजी आहे चए थो तव्हांजी जा न आहे। हाणे हिन में ॾिसो सुहेल हरीलाल जो पुटु आहे मां छा हरीलाल जो पुटु न आहियां मां बि हरीलाल जो पुटु आहियां समझी हाणे अम्मा जहिड़ी हाणे अहिड़ी दिलि चाहे थी हिन खे बदिराए मूंखे बदिराए कुटराइनि था थाणे ते छो भला असां ग़रीब आहियूं असां वटि पैसा कोन्हनि। इल्ज़ाम हणंदे चयो त असां सां पंहिंजा भाउर बिना जवाज़ ज़ुल्म करे रहिया आहिनि। उन्हनि वटि पैसा आहिनि माना उन्हनि जी थाणे वारा बि ॿुधनि था असांजी कोन था ॿुधनि जेॾीमहिल टे ॾींहं हिन खे कुटियो आहे थाणे ते मुंहिंजा ॿार मुंहिंजी छो असां वटि इंसाफ़ न आहे छा? कंहिं बदिरायो? सनी ऐं सुहेल ऐं लचार साहिब खे मां इतला थो कयां असां बि वोटर आहियूं तुंहिंजे करे विढ़ंदा आहियूं ऐं मुंहिंजा वोट पंहिंजा ज़ाती 40 वोट आहिनि ऐं मूंखां आज़ादी छो आहे? सिंधी अल्ताफ़ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में चवां थो थाणे ते बि असांखां इंसाफ़ थिए प्रेस ते बि इंसाफ़ थिए ऐं जेका गुंडा थी वेठा आहिनि उन गुंडनि खे असां पाऊं था वधू गुंडा न थियो असांखे मजबूर न कयो गुंडा थियण ते।